अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, यकीनन इलेक्शन 2016 अमेरिका में सदारती चूंडूं थियण में सिर्फ़ 2 ॾींहं बचा आहिनि। अॼोके प्रोग्राम में असांजो इहो अहम मौज़ू आहे जंहिंमें असां मजमूई तौर ते अमेरिकन इलेक्शन्स जे हर पहलू खे ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं त आख़िर इलेक्शन प्रोसेस कीअं थिए थो ऐं अमेरिका में सदारती उम्मीदवार जी चूंड कीअं थिए थी, प्राइमरीज़ खां कॉक्स ताईं, उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, मुख़्तलिफ़ मरहला आहिनि इलेक्शन जा, उन हवाले सां बि अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। नाज़रीन, सदारती उम्मीदवारनि यानी कि हिलरी ऐं डोनाल्ड ट्रम्प में जेका सदारती मुहिम आहे उहा आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकी आहे। 8 नवंबर में सिर्फ़ 2 ॾींहं बचा आहिनि। इन सूरतहाल में ॿिन्ही उम्मीदवारनि जो फोकस जेको आहे उहो स्विंग स्टेट्स ते आहे। स्विंग स्टेट्स यानी उहे रियासतूं जेके कंहिं बि उम्मीदवार जे खटण में अहम किरदारु अदा कनि थियूं, जीअं पेंसिल्वेनिया आहे, फ्लोरिडा आहे, ओहायो आहे। इहे उहे रियासतूं आहिनि, कैलिफोर्निया आहे, इहे उहे रियासतूं आहिनि जेके उम्मीदवार जी कामयाबी में अहम किरदारु अदा कनि थियूं। हिन वक़्तु उम्मीदवारनि जो पूरो जेको फोकस आहे उहो फ्लोरिडा रियासत ते आहे, छो त फ्लोरिडा रियासत अहम रियासत तस्वुरु कई वञे थी। इन रियासत में ॿिन्ही उम्मीदवारनि जी जेका मुहिम आहे उहा तमामु पुरजोश तरीक़े सां हिन वक़्तु हलंदड़ आहे ऐं रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रम्प ओहायो में तक़रीब खे ख़िताब कयो, जिते खेसि कुझु सिक्योरिटी थ्रेट्स बि हुया। पर मौजूदा सूरतहाल में हिलरी क्लिंटन पारां सदारती मुहिम में अमरीकी सदर बराक ओबामा ऐं संदसि घरवारी मिशेल ओबामा खे बांह ॿेली करे हू इन मुहिम में हलंदड़ आहे ऐं ओबामा जी ज़ाल ॿई मिली करे सदारती मुहिम में हिलरी सां गॾिजी करे उन जी चूंड मुहिम में उनखे मदद करे रहिया आहिनि ऐं मजमूई तौर ते हिलरी जी पॉलिसीज़ खे वधीक तवजह ॾियण जे हवाले सां हू अवाम खे मुतवजा करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। नाज़रीन, सदारती उम्मीदवारनि जे हवाले सां मजमूई तौर ते असां पंहिंजे प्रोग्राम में लम्हा ब लम्हा जीअं ई सरगर्मियूं उम्मीदवारनि जूं हलंदड़ हुयूं, उअं ई असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे मजमूई तौर ते सूरतहाल खां आगाह रखियो आहे। ऐं अॼु जॾहिं असां इहा शइ डिस्कस कयूं पिया त सदारती चूंड में सिर्फ़ 2 ॾींहं बचा आहिनि ऐं इन सूरतहाल में यकीनन सूरतहाल काफ़ी जेका आहे उहा हिकु लिहाज़ खां पुरजोश भी आहे ऐं ख़ासि तौर ते अमरीकी अवाम जेको इंतिहाई पुरजोश तरीक़े सां सदारती चूंड में हिसो वठण लाइ पंहिंजो जेको वोट कास्ट करे रहियो आहे। ऐं वोट कास्ट करण जी ॻाल्हि जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त अमेरिका जी 37 रियासतुनि में अर्ली वोटिंग थी आहे। मतिलबु त चूंड जो जेको ॾींहुं आहे उहो 8 नवंबर आहे, पर उन खां अॻु में लॻभॻि 3 करोड़ 30 लख माण्हुनि सदारती चूंड जे हवाले सां पंहिंजो वोट कास्ट कराए छॾियो आहे। अर्ली वोटिंग में केतिरियूं जेके आहिनि ख़राबियूं थियनि थियूं या उहो हिकिड़ो सुठो पहलू आहे, उन हवाले सां प्रोग्राम में अॻिते डिस्कस कंदासीं। पर फिलवक़्त तव्हांखे ॿुधायूं पिया त 2016 जी इलेक्शन जा आख़िरी सिर्फ़ु कुझु लम्हा बचा आहिनि ऐं इहे लम्हा यकीनन ॿिन्ही उम्मीदवारनि लाइ जेको आहे उहो ईअं सम्झो त जंग जो मैदान बणियल आहे ऐं ॿई उम्मीदवार हिक ॿिए जी ज़ातियात खे, हिक ॿिए जी पॉलिसीज़ खे इन हद ताईं टारगेट करे रहिया आहिनि त ॼण हिकु सदारती को इलेक्शन न पई थिए, ॼण का ॿिन्ही उम्मीदवारनि में जंग जोटियल आहे। ॿई उम्मीदवार व्हाइट हाउस ताईं जी पहुच खे मुमकिन बणाइण लाइ न चोटी जा ज़ोर लॻाए रहिया आहिनि। नाज़रीन, इलेक्शन में यकीनन 2 ॾींहं बचा आहिनि, पर असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त मजमूई तौर ते अमेरिकन इलेक्शन्स में कहिड़ा प्रोसेस थियनि था, कीअं हिकिड़ो सदर नामज़द थिए थो ऐं उहो कीअं प्राइमरी ऐं कॉक्स खां थी करे व्हाइट हाउस ताईं वञे थो। इन मजमूई तौर ते छा प्रोसेस थिए थो सदारती इलेक्शन जे हवाले सां, उन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त सभ खां पहिरीं जेको बुनियादी जुज़ आहे, जेको बुनियादी अंसर आहे इन सदारती इलेक्शन जो, उहो आहे इलेक्टोरल कॉलेज। इलेक्टोरल कॉलेज छा आहे ऐं इलेक्टोरल कॉलेज कीअं कमु करे थो, हिकु सदारती सदर खे चूंडण ऐं नायब सदर खे चूंडण जे हवाले सां इलेक्टोरल कॉलेज जो कमु केतिरो अहम थिए थो ऐं हतमी फ़ैसिलो जेको आहे उहो इलेक्टोरल कॉलेज ई करे थो कीअं, ऐं इलेक्टोरल कॉलेज जो कमु छा आहे ऐं उन में अवाम केतिरी उन में जेको आहे उन में पार्टिसिपेट करे थो। इन खां पोइ इलेक्टोरल कॉलेज जा जेके इलेक्टोरल वोट्स आहिनि उहो कंहिं बि सदर खे चूंडण जे लाइ उन जी तादाद केतिरी हुजे थी, मजमूई तौर ते ॼाणींदासीं इन रिपोर्ट जे ज़रिए। You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make?
अमेरिका में 50 रियासतुनि मां उम्मीदवार खे इलेक्टोरल कॉलेज ज़रिए सदारती उम्मीदवार खे कीअं वोट मिली सघनि था। अमरीकी शहरी तोड़े बहिराड़ी जा रवासी नए सदर खे पंहिंजो वोट ॾियनि था, पर उन लाइ इलेक्टोरल कॉलेज हतमी फ़ैसिलो करे थो। 2000 में अमरीकी सदारती चूंडुनि में एल गोर पंहिंजे मुखालिफ़ जॉर्ज डब्ल्यू बुश जे मुक़ाबले वधीक वोट हासिल कया हुआ, पर जॾहिं चूंडूं ऐं कानूनी झेड़ा ख़तम थिया त बुश खे फाते करार ॾिनो वियो हो। वाज़िर त अमरीकी पंहिंजे सदर या नायब सदर लाइ सिधो वोट न कंदा आहिनि, पर उन जे बदिरां इलेक्टोरल कॉलेज सिस्टम तहत उहो मरहलो सरअंजाम ॾिनो वञे थो। जेकॾहिं कंहिं रियासत में उम्मीदवार वधीक अक्सरियत सां वोट खणे थो त अमरीकी बि उन अक्सरियत रखंदड़ उम्मीदवार खे इलेक्टोरल कॉलेज वोट कास्ट कनि था। 2008 ऐं 2012 में सदर बराक ओबामा रियासत ओहायो ऐं पेंसिल्वेनिया मां वधीक वोट हासिल करे सदारत माणी हुई। हिन वक़्तु कैलिफोर्निया में 45% डेमोक्रेट्स जा वोटर आहिनि, जॾहिं 27% रिपब्लिकन जा वोटर आहिनि। हाणे ॾिसजे त 2016 जे सदारती चूंडुनि में कहिड़ो उम्मीदवार वधीक वोट हासिल करे इलेक्टोरल कॉलेज वोट तहत सदारत जी कुर्सी माणे थो। वॉशिंगटन डीसी समेत अमेरिका जी 50 रियासतुनि जा 538 इलेक्टोरल वोट्स आहिनि ऐं कंहिं बि उम्मीदवार खे कामयाबी हासिल करण लाइ 270 इलेक्टोरल वोट हासिल करणा पवंदा। जंहिं बि उम्मीदवार 270 इलेक्टोरल वोट हासिल कया उहो कामयाब करार ॾिनो वेंदो। ॿिन्ही उम्मीदवारनि में प्राइमरीज़ ऐं कॉक्स खां शुरू थियल हिन जंग जो अंत व्हाइट हाउस में थींदो। व्हाइट हाउस में दाख़िल थियण लाइ ॿिन्ही उम्मीदवारनि जंग जोटी अमरीकी रियासत में जेकॾहिं सपोर्ट जी ॻाल्हि कजे त 50 रियासतुनि जी सूरतहाल कुझु मुख़्तलिफ़ आहे। कुझु रियासतूं रेड ऐं कुझु ब्लू ऐं कुझु पर्पल रियासतूं आहिनि। रेड स्टेट्स रिपब्लिकन जो गढ़ सम्झो वञे थो, जॾहिं ब्लू स्टेट्स डेमोक्रेट्स जो गढ़ आहे ऐं पर्पल स्टेट्स मतिलब स्विंग स्टेट्स आहिनि। स्विंग स्टेट्स उहे रियासतूं तसवुर कयूं वञनि थियूं जेके कंहिं बि उम्मीदवार खे खटण लाइ अहम किरदार अदा कनि थियूं। स्विंग स्टेट्स में फ्लोरिडा, ओहायो, पेंसिल्वेनिया, विस्कोंसिन, न्यू हैम्पशायर, मिशिगन, नेवाडा, कोलोराडो, नॉर्थ कैरोलिना, फिलाडेल्फिया ऐं ओहायो आहिनि। फ्लोरिडा ऐं ओहायो खे सभ खां वधीक अहमियत हासिल आहे। फ्लोरिडा अमेरिका जी 3 वॾी रियासत आहे। अमेरिका जी फ्लोरिडा रियासत में 29 इलेक्टोरल वोट्स आहिनि, जॾहिं त 7वीं वॾी रियासत ओहायो आहे, जंहिं वटि 18 इलेक्टोरल वोट्स आहिनि। अहिड़ियुनि रियासतुनि में उम्मीदवार वधीक ध्यानु ॾेई रहिया आहिनि, छो त अहिड़ियूं रियासतूं कंहिं बि उम्मीदवार जी तक़दीर जो फ़ैसिलो करण में मददगार साबित थियनि थियूं। यकीनन मज़बूत पोज़ीशन हुजण सबबि इन स्विंग स्टेट्स में उम्मीदवारनि खे वधीक महिनत बि करणी पवे पई ऐं हिन सूरतहाल में जॾहिं अमरीका में सदारती चूंडुनि में कुझु ॾींहं आहिनि त यकीनन डेमोक्रेट्स पारां हेलरी ऐं रिपब्लिकन पारां डोनाल्ड ट्रंप खे फ्लोरिडा, ओहायो में फोकस करणो पइजी रहियो आहे। 50 रियासतुनि जा 10 करोड़ रजिस्टर्ड वोटर्स आहिनि जेके सदारती उम्मीदवार जे फ़ैसिले जो तयन कंदा ऐं कुझु अर्ली वोटिंग बि थी आहे। अर्ली वोटिंग जे नतीजे में 3 करोड़ 30 लख माण्हुनि अर्ली वोटिंग में हिसो वरितो, जॾहिं त रजिस्टर्ड वोटर्स जी कुल तादाद 10 करोड़ आहे। 10 करोड़ अवाम तयन कंदा त सदारती उम्मीदवार केरु थो थिए ऐं व्हाइट हाउस ताईं पहुच कहिड़े उम्मीदवार जी मुमकिन बणिजी सघी। You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make? नाज़रीन, सदारती उम्मीदवारनि जे हवाले सां असां पंहिंजे प्रोग्राम में जीअं ज़िक्र कयो त इलेक्टोरल कॉलेज जी वोटिंग यानी कि 270 वोट घुरबल हूंदा आहिनि कंहिं बि उम्मीदवार खे खटण लाइ। उन खां पोइ जेके स्विंग स्टेट्स आहिनि उहे बि फ़ैसिलो कंदियूं आहिनि त कहिड़ी रियासत में कहिड़े उम्मीदवार जी केतिरी जेका आहे साख आहे, केतिरो उन जो गढ़ उते मज़बूत आहे। उन खां पोइ प्रोग्राम में नाज़रीन हाणे ज़िक्र कयूं था त ॿिन्ही सदारती उम्मीदवारनि जॾहिं खां प्राइमरी कॉक्स जो मरहलो शुरू थियो उन खां वठी वेंदे हिन वक़्त ताईं जॾहिं इलेक्शन में सिर्फ़ 2 ॾींहं बचा आहिनि, इन सूरतहाल में ॿिन्ही उम्मीदवारनि में 3 मुबाहिसा थिया आहिनि। उन मुबाहिसनि में ॿिन्ही उम्मीदवारनि जेका ॿोली इस्तेमालु कई, जेका पॉलिसी ॾिनी, उहा यकीनन तव्हांखे ख़बर आहे। यकीनन पहिरें मुबाहिसे में असां इहा शइ ॾिठी त पहिरें मुबाहिसे में ॿिन्ही उम्मीदवारनि काफ़ी जेको मुहतात अंदाज़ में पॉलिसीज़ डिक्लेयर कई ऐं पॉलिसी बयानु ॾिनो, पर उन जी भेट में जॾहिं ॿियो मुबाहिसो आयो त उन में यकीनन असां
इहा शइ ॾिठी त ॿिन्ही उम्मीदवारनि में जेका लफ़्ज़नि जी जंग हुई या ईअं सम्झो त ॿिन्ही उम्मीदवारनि जेके लफ़्ज़ हिक ॿिए लाइ मुंतख़िब कया उहे इंतिहाई किरियल हुया ऐं यकीनन जीअं त तकरारी शख़्सियत रहियो आहे डोनाल्ड ट्रंप हिन मजमूई तौर पूरे प्रोसेस में ऐं डोनाल्ड ट्रंप जी शख़्सियत जे हवाले सां सिर्फ़ डेमोक्रेट्स न पर रिपब्लिकन जे अंदरि बि असांखे काफ़ी ॾार नज़र आया जॾहिं उम्मीदवार जी नॉमिनेशन जो मरहलो आयो तॾहिं बि असांखे रिपब्लिकन धार नज़र आई उनमें ॾार नज़र आया यकीनन काफ़ी वॾो हल्को रिपब्लिकन जे अंदरि उन्हनि डोनाल्ड ट्रंप खे जेको आहे कट ऑफ करण जी ॻाल्हि कई उन्हनि चयो त इन जॻह ते कंहिं ॿिए उम्मीदवार खे आंदो वञे पर बहरहाल आख़िरकार डोनाल्ड ट्रंप सदारती नुमाइंदगी हासिल करण में कामयाब वियो ऐं हिन वक़्तु जॾहिं असां हिन सूरतहाल ते ॻाल्हायूं पिया त ॿई उम्मीदवार हाणे सिर्फ़ु हिकु ॿिनि ॾींहंनि जी दूरी खां पोइ व्हाइट हाउस में जेका आहे उहे क़याम पज़ीर थींदा ऐं मौजूदा सूरतहाल में ॿिन्ही उम्मीदवारनि पंहिंजे मुबाहिसे में कहिड़ी पॉलिसी ॾिनी हिन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं नाज़रीन यकीनन पहिरें ॿिए टे मुबाहिसे में ॿिन्ही उम्मीदवारनि पंहिंजी पॉलिसी बयान ॾिना यकीनन जेके की इशूज़ आहिनि अमेरिका में तोड़े मजमूई तौर ते पूरी दुनिया जी जेका सियासत आहे मैशत आहे या जेके समाजी जेके क़दर थियनि था पूरी दुनिया में यकीनन उहे अमेरिका जी सोसाइटी सां बि वागियल आहिनि छो त अमेरिका में वॾो अंग जेको मुख़्तलिफ़ नेशन्स जो आहे मुख़्तलिफ़ क़ौमूं मुख़्तलिफ़ मज़हब अमेरिका में उहे आबाद आहिनि यकीनन अमेरिका जी इलेक्शन इन हवाले सां बि अहम तसवुरु कयो वञे थी यकीनन ॿिन्ही उम्मीदवारनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे छिड़ विछड़ नज़र आया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खे टारगेट कयो वियो जीअं त कीज़ इशू जे हवाले सां टैक्स थी वियो जॉब क्रिएशन थी वई इमिग्रेशन फॉरेन पॉलिसी थी वई टैक्स ट्रेड डील्स थी विया रेफ्यूजीज़ क्लाइमेट चेंज एबॉर्शन लॉ एंड ऑर्डर चाइल्ड केयर गन लॉ ऐं सुप्रीम कोर्ट जे हवाले सां ॿिन्ही उम्मीदवारनि मुबाहिसनि दौरान जेका पंहिंजी पॉलिसी ॿुधाई उन हवाले सां मजमूई तौर ते ॿिन्ही उम्मीदवारनि जी छा पॉलिसी रही ऐं उन्हनि जी पॉलिसी अवाम खे केतिरो क़ाइल करे सघी ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make? अमरीकी सदारती उम्मीदवारनि जी तारीख़ में पहिरियों भेरो हिकु मर्द ऐं औरत उम्मीदवार में मुक़ाबलो थी रहियो आहे सदारती चूंड जे शुरूआती मरहलनि खां वेंदे जॾहिं हाणे चूंडुनि में सिर्फ़ 2 ॾींहं बचिया आहिनि उन वक़्त ताईं ॿिन्ही उम्मीदवारनि में जेका लफ़्ज़नि जी जंग ॾिठी वई उहा अॻु करे अमरीकी इलेक्शन दौरान न ॾिठी वई डेमोक्रेट पार्टी पारां सदारती उम्मीदवार हिलरी क्लिंटन ऐं रिपब्लिकन पार्टी पारां डोनाल्ड ट्रंप खे नामज़द कयो वियो उन खां अॻु डेमोक्रेट पार्टी पारां हिलरी ऐं बर्नी सैंडर्स विच में मुक़ाबलो थियो जॾहिं त रिपब्लिकन पारां 6 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थियो जेको बिलाख़िर डोनाल्ड ट्रंप खटे वरितो डोनाल्ड ऐं हिलरी विच में समूरी सदारती चूंड मुहिम जे अरसे दौरान जेके इल्ज़ामनि जी शिदत ॾिठी वई उन्हनि में ॿिन्ही उम्मीदवारनि हिक ॿिए खे अमरीका लाइ वॾो ख़तरो करार ॾिनो ऐं ट्रंप ते वक़्तन फ़वक़्तन जेके इल्ज़ाम लॻंदा रहिया तंहिं बावजूदि संदसि मक़बूलियत में कमी न आई ऐं उन सां गॾोगॾु संदसि किरदारु कंहिं हद ताईं तकरारी त थियो पर मजमूई तौर ते संदसि चाहींदड़नि जो अंग पिणु वधंदो वियो सदारती चूंड में कामयाबी लाइ 2 उम्मीदवार काफ़ी हद ताईं हिक ॿिए खे टफ टाइम ॾियण में कामयाब रहिया तंहिंखां सवाइ हिलरी जी चूंड मुहिम में हाणोके मौजूदा सदर बराक ओबामा ऐं संदसि घरवारी मिशेल ओबामा पिणु हिसो वरितो ॿिन्ही उम्मीदवारनि विच में सदारती चूंड जो आख़िरी मरहलो जंहिंमें ॿिन्ही उम्मीदवारनि में मुबाहिसो थियो ऐं 3 मुबाहिसनि में जेका ॿोली इस्तेमालु कई वई उहा निहायती किरियल इस्तेमालु कई वई उन मुबाहिसनि में ॿिन्ही उम्मीदवारनि पंहिंजी पॉलिसी पेश कई ऐं ॿिन्ही उम्मीदवारनि उन दौरान हिक ॿिए जी पॉलिसियुनि खे मुल्क ख़िलाफ़ करार ॾिनो डेमोक्रेट उम्मीदवार हिलरी क्लिंटन मुल्क जी मैशत ऐं आमदनी जे तनासुब ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा करण बाबति ॿुधायो नवां रोज़गार टेक्नोलॉजी जे शोबे में पैदा कया वेंदा इदारनि जे मुनाफ़े खे समूरनि कारकुननि में तक़सीम कयो वेंदो ऐं खेनि वधीक सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं समाज में नस्ली मतभेद बाबति पॉलिसी बयान ॾींदे हिलरी क्लिंटन जो चवणो त नस्ली इम्तियाज़ खे मुंहुं ॾियण लाइ खेनि घणो कमु करणो आहे जंहिंमें पुलिस ऐं अवाम विच में एतमाद खे बहाल करणो पवंदो पुलिस जी तरबियत खे बहितर
ऐं अदल जे निज़ाम में इस्लाह करणी पवंदी। गन लॉ बाबति पॉलिसी बयान ॾींदे हेलरी जो चवणो त असांखे गन कंट्रोल लाइ माण्हुनि जो माज़ी ॾिसणो पवंदो। उहे माण्हू जेके असां लाइ ख़तरो आहिनि उन्हनि जी हथियारनि ताईं पहुच नामुमकिन बणाइणी पवंदी। हिलरी क्लिंटन मुल्क अंदरि दहशतगर्दी जे वाक़िअनि ते पॉलिसी बयान ॾींदे चयो त असांखे पंहिंजे दोस्त मुल्कनि सां ॼाण जी मटासटा करणी पवंदी त जीअं अहिड़नि हमलनि खां बची सघिजे। एटमी हथियारनि बाबति ॻाल्हाईंदे हेलरी जो चवणु हो त अहिड़नि हथियारनि जा कोड ट्रम्प जहिड़नि माण्हुनि खे न मिलणु घुर्जनि जॾहिं त ट्रम्प एटमी हथियारनि खे दुनिया लाइ ख़तरो करार ॾिनो। हिलरी क्लिंटन इमिग्रेशन जी पॉलिसी ते ॻाल्हाईंदे चयो त हू अमेरिका में ईंदड़ पनाहगीरनि ऐं ख़ासि तौर ते मुस्लमाननि जे अमेरिका में अचण ते बंदिश वारे ट्रम्प जे बयान जी मज़मत करे थी। संदसि चवणो त शाम ऐं दुनिया जी ॿियनि मुल्कनि मां ईंदड़ मुहाजिरनि जी सख़्ती सां जांच करणु घुर्जे। संदसि चवणो तूं पंहिंजे मुल्क में कंहिं बि अहिड़े शख़्स खे अचणु न ॾींदी जेको मुल्क लाइ ख़तरो हुजे। मुल्क में दहशतगर्दी जे वाक़िअनि में वाध बाबति ख़ौफ़ जे मामले ते ॿिन्ही उम्मीदवारनि पंहिंजो पंहिंजो नुक़्ता नज़र पेश कयो। So I wanted to come back to Ohio, one of the most competitive and consequential battleground states in the country, to talk about what's at stake in this election. But let me start with this. I'm sure a lot of you may be asking what this new email story is about and why in the world the FBI would decide to jump into an election with no evidence of any wrongdoing with just days to go. That's a good question. And first of all, for those of you who are concerned about my using personal email, I understand, and as I've said, I'm not making excuses. I've said it was a mistake and I regret it, and now they apparently want to look at emails of one of my staffers, and by all means, they should look at them. And I am sure they will reach the same conclusion they did when they looked at my emails for the last year. There is no case here. I think it was important because I had a chance to talk about my 30 years of public service and my plans for our country, and then people could weigh that against what my opponent has done and said. I am running against a man who says he doesn't understand why we can't use nuclear weapons. He actually said, then why are we making them? And he wants more countries to have nuclear weapons: Japan, South Korea, even Saudi Arabia. Imagine nuclear weapons smack in the middle of the Middle East. And if you're telling yourself he'll surround himself with smart people who stop these crazy ideas, remember this. When he was asked who he consults on foreign policy, Donald Trump said he didn't need to consult because, and I quote, "I have a very good brain." He says he knows more about ISIS than our generals do. No, he does not. And of course, the people Donald Trump has around him include two men whose activities are reportedly being investigated for their ties to Russia, Vladimir Putin, and Putin's allies. So in these last days, let's not get distracted from the real choice in this election and the consequences for your future. डोनाल्ड ट्रम्प जो चवणो हो त हू क़दामत पसंद इस्लाम ते कमीशन कायम करणु चाहे थो। असांजे मुआशरे में जेके क़दामत पसंदी जी हिमायत कनि था से बेनकाब थी सघनि। रिपब्लिकन उम्मीदवार जंहिं ते इहो इल्ज़ाम लॻायो वञे थो मुस्लमाननि ख़िलाफ़ नफ़रत ते ॿधल बयानु आहे, जॾहिं त हेलरी जो चवणो त अमेरिका में रहंदड़ अहिड़ा मुस्लमान जेके इन दहशतगर्दी ख़िलाफ़ हिकु आवाज़ बणिजी असांजी मदद करे सघनि था ऐं मुल्क में अहिड़े कंहिं बि क़िस्म जे वाक़े ते मज़म्मत कंदा, इन सूरतहाल में ही अमेरिका में इस्लाम फोबिया खे ख़तम करे सघिजे थो। ॿियनि पॉलिसियुनि समेत दाइश खे ख़तम करण जी पॉलिसी ते हेलरी मज़बूत दलील ॾींदे चयो त दाइश खे शिकस्त ॾियण ऐं क़दामत पसंद जहादी सोच जे ख़ात्मे लाइ हिकु मनसूबो तरतीब ॾियणो पवंदो, जंहिंमें इंटेलिजेंस ते ज़ोर भरियो वियो त जीअं कानून लागू कंदड़ इदारनि खे बर वक़्त वाक़े जी ॼाण मिली सघे त जीअं मुस्बत हिकमत अमली सां उन्हनि खे नाकाम बणाए सघिजे। दौलत इस्लामा खे शिकस्त ॾियण बाबति क्लिंटन ऐं ट्रम्प ॿिन्ही यूरोप ऐं विच ओभर जे मुल्कनि जे इतिहाद जी वकालत कई। गॾोगॾु इराक ऐं शाम में दाइश जे हदफ़नि खे निशानो बणाइण लाइ ड्रोन ऐं ख़ासि कारवायुनि जे मामलनि समेत फ़ौज खे इस्तेमालु करणु
उत्तर शाम जे हवाई हदुनि ते नो फ्लाई ज़ोन क़ाइमु करण ते इतफ़ाक़ कयो, जॾहिं त परॾेही पॉलिसी जे कुझु नुक़्तनि ते ॿिन्ही उम्मीदवारनि में इतफ़ाक़ नाहे। जीअं त हेलरी चाहे थी त शामी सदर बशारुल असद सां जंग कंदड़ बाग़िन खे हथियार फराहम कया वञनि, जॾहिं त ट्रंप उन जी मुख़ालफ़त कई। हेलरी जेका माज़ी में परॾेही वज़ीर पिणु रही चुकी आहे, जंहिं इराक़ में जंग जी हिमायत कई हुई, जेका मौजूदा सूरतहाल में उनखे ग़लती करार ॾिनो। मुबाहिसे दौरान रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप मुल्क में रोज़गार ऐं मैशत बाबति पॉलिसी बयानु ॾींदे चयो, मैक्सिको ऐं चीन असांजो रोज़गार पंहिंजे मुल्क न खणी वञी रहिया आहिनि। संदसि चवणो त असांखे पंहिंजे तिजारती मुआहदनि खे हिकु भेरो ॿीहर जाचणो पवंदो। डोनाल्ड ट्रंप जो चवणो त अमीर माण्हू नवां रोज़गार पैदा कंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे टैक्सिस में छूट ॾिनी वञे त हू नवां कारोबार शुरू कंदा ऐं पंहिंजी दौलत मुल्क में वापसि खणी ईंदा। संदसि चवणो त इन तरीक़े सां असां हिकु भेरो वरी अमरीकी मैशत खे पटड़ी ते आणण में कामयाब वेंदासीं। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप टैक्स पॉलिसी ॿुधाईंदे चयो त हिकु अहिड़े वक़्त में जॾहिं अमरीका $20 ट्रिलियन जो मक़रूज़ आहे त हिकु कारोबारी शख़्स खे ई सदर बणजणु घुर्जे। संदसि चवणो त अमरीका खे नवां स्कूल्स, नयूं एयरपोर्ट्स, नयूं अस्पतालूं ऐं नवां रोड रस्ता घुर्जनि। डोनाल्ड ट्रंप जो चवणो त कानून जी बालादस्ती क़ाइमु कई वेंदी। डोनाल्ड सदर ओबामा जे शहर शिकागो जो हवालो ॾींदे चयो त उते स्ट्रीट क्राइम सबबि 3000 माण्हू मरी चुका आहिनि, जंहिं जा ज़िम्मेवार पनाहगीर आहिनि। African Americans, Hispanics are living in hell because it's so dangerous. You walk down the street, you get shot. In Chicago, they've had thousands of shootings, thousands, since January 1st. Thousands of shootings. And I'm saying, where is this? Is this a war-torn country? What are we doing? And we have to stop the violence. We have to bring back law and order. In a place like Chicago, where thousands of people have been killed, thousands over the last number of years. In fact, almost 4,000 have been killed since Barack Obama became president. Almost 4,000 people in Chicago have been killed. We have to bring back law and order. डोनाल्ड ट्रंप इमिग्रेशन बाबति पॉलिसी ॾींदे चयो त इमिग्रेशन जी पॉलिसी में सख़्ती करणी पवंदी। वाज़ेह त डोनाल्ड ट्रंप पंहिंजी सदारती चूंड मुहिम में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इमिग्रेशन जी पॉलिसी सबबि काफ़ी तकरारी नज़र आयो आहे ऐं मथसि इन पॉलिसी सबबि तनक़ीद पिणु थींदी रही आहे। डोनाल्ड ट्रंप अमरीका में दहशतगर्दी जो ज़िम्मेवार पनाहगीरनि खे करार ॾिए थो। डोनाल्ड ट्रंप जो चवणो त मुस्लमान मुल्कनि मां ईंदड़ पनाहगीरनि बाबति सख़्त जांच करणी पवंदी त जीअं दहशतगर्द मुल्क में दाख़िल न थी सघनि। वाज़ेह त डोनाल्ड ट्रंप शाम जे मसइले सबबि मुहाजिरनि जे मुल्क में अचण ते पाबंदी जी पिणु ॻाल्हि कई। They're chopping off heads. They're drowning people in steel cages. We have no choice. And keeping our country safe from radical Islamic terrorism. It's a movement about restoring respect for America and for the American flag. डोनाल्ड ट्रंप ख़बरदार कयो त हेलरी पनाहगीरनि जे अंग में 65,000 ताईं वाध करणु चाहे थी। परॾेही पॉलिसी ते ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप इराक़ी जंग खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। डोनाल्ड ट्रंप इराक़ जी जंग खे बेबुनियाद करार ॾींदे फौरी तौर ते अमरीका खे उन जंग मां ॿाहिरि निकिरण जी ॻाल्हि कई। डोनाल्ड ट्रंप सेंट्रल एशिया में अमरीकी फ़ौजी कार्रवाइनि ते पिणु सख़्त तनक़ीद कई। डोनाल्ड ट्रंप मुल्क में अमन अमान जी सूरतहाल ते ॻाल्हाईंदे चयो त मुल्क जूं एजेंसीज़ लाइ अमरीका में अमन अमान बरक़रार रखणु नामुमकिन बणिजी चुको आहे। You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make? नाज़रीन, अमरीका में सदारती चूंड जे हवाले सां ॿिन्ही उम्मीदवारनि पंहिंजी इंटरनल ऐं एक्सटर्नल पॉलिसी ॾिनी। यकीनन फॉरेन पॉलिसी हिलरी क्लिंटन जे हवाले सां इहा ॻाल्हि तव्हां ॼाणो था त जीअं हू परॾेही वज़ीर बि रही चुकी आहे, उन दौरान जॾहिं हिलरी पंहिंजी फॉरेन पॉलिसी ॾिनी आहे त यकीनन हिलरी जी फॉरेन पॉलिसी में कुझु अहिड़ा पोल्स हुया, पर फाइनली जेका उन जी इंटरनल पॉलिसी आहे उन हवाले सां बि यकीनन इहा ॻाल्हि हिते
ॿुधाइण जहिड़ी आहे त जॾहिं डेमोक्रेट उम्मीदवार बर्नी सैंडर्स ऐं हिलरी क्लिंटन जॾहिं चूंड मुहिम विढ़ी रहिया हुआ ऐं अञा उम्मीदवार नॉमिनेट न थियो हुयो डेमोक्रेट जो, उन वक़्तु बर्नी सैंडर्स जेको सोशल इकोनॉमिक जो जेका हिकिड़ी पॉलिसी ॾिनी हुई अमेरिका जे अवाम लाइ, यकीनन उन जे पोयां वॾो अंग हिकिड़ो नौजवाननि जो उनखे साराहींदो नज़र आयो ऐं काफ़ी असांखे नौजवान तबिको बर्नी सैंडर्स जी चूंड मुहिम में असांखे अॻु भरो नज़र आयो। पर अनलकीली बर्नी सैंडर्स जॾहिं चूंड खां धार थियो त यकीनन उहो वॾो अवाम जो अंग जेको आहे उहो मायूसी ऐं कावड़ जो शिकार थियो। उन जे नतीजे में इहो थियो त बर्नी सैंडर्स काफ़ी हद ताईं डेमोक्रेट्स जा जेके लीडर्स आहिनि, डेमोक्रेट्स जे अॻवाननि, उन्हनि खे इन हद ताईं क़ाइल करण में कामयाब वियो त डेमोक्रेट्स जी जेको बि उम्मीदवार हुजे उहो पंहिंजी पॉलिसी में, पंहिंजी इंटरनल पॉलिसी में, ख़ासि तौर ते एजुकेशन जे हवाले सां जेका पॉलिसी बर्नी सैंडर्स ॾिनी, उन हवाले सां हिलरी खे उन जी पॉलिसी जो कुझु हिसो पंहिंजी पॉलिसी में शामिल करणो पियो। इन सूरतहाल में यकीनन काफ़ी हद ताईं जेको वोटर्स जो अंग आहे उहो हाणे हिलरी सां इन ॻाल्हि में सहमत आहे, छो त बर्नी सैंडर्स जो इहो चवणु हुयो जॾहिं डेमोक्रेट कन्वेंशन थियो हुयो तॾहिं डेमोक्रेट्स पारां वाज़े तौर ते इहा ॻाल्हि कई हुई त हू हिलरी सां गॾु आहिनि ऐं बर्नी सैंडर्स बि हिलरी सां गॾु आहे। त इन जे नतीजे में जेका बि डेमोक्रेट्स जी पॉलिसी आहे उन हवाले सां नौजवान तबिको उन सां गॾु बीठल नज़र अचे पियो। नाज़रीन, पॉलिसी जे हवाले सां जीअं त यकीनन इराक वॉर आहे, शाम जी सूरतहाल आहे, तोड़े हिन वक़्तु सऊदी अरब सां जेके अमेरिका जा लाॻापा हलनि पिया उन हवाले सां तोड़े मजमूई तौर ते मिडल ईस्ट जी जेका सियासत आहे उन ते पूरी जेका पॉलिसी आहे अमेरिका जी उहा निर्भर करे थी, छो त अमेरिका ख़ुदि हिन वक़्तु सेंट्रल एशिया में मुदाख़लत करण जे हवाले सां पंहिंजी पॉलिसी खे यकीन रिन्यू कंदो ऐं जीअं त 4 साल लाइ मुक़ररु थियण खां पोइ जेको बि सदर चूंडबो उनखे फॉरेन पॉलिसी ते वधीक महिनत करण जी ज़रूरत असांखे लॻे थो त महिनत करणी पवंदी, छो त दुनिया हिन वक़्तु अमेरिका ख़िलाफ़ उथी बीहण जहिड़ी पोज़ीशन में नज़र अचे पई। दुनिया जा उहे नंढा मुल्क जेके पहिरीं इन ॻाल्हि खे न सम्झंदा हुआ, पर हिन वक़्तु दुनिया जे उन्हनि मुल्कनि इहो रियलाइज़ कयो आहे त अमेरिका सुपर पावर जी जेका हिकिड़ी हाम हाणे थो, पर उन जे बरक्स जॾहिं उन जूं पॉलिसियूं असांखे मुख़्तलिफ़ मुल्कनि में नाकाम नज़र अचनि थियूं त इन सूरतहाल में अमेरिका जो जेको बि नओं सदर थींदो उनखे फॉरेन पॉलिसी ते बि ध्यानु ॾियणो पवंदो। गॾोगॾु इंटरनल पॉलिसी में अमेरिका हिन वक़्तु दहशतगर्दी, बुख बदहाली ऐं बेरोज़गारी में जेको मुब्तला आहे, यकीनन एॾे वॾे क्राइसिस खे मुंहुं ॾियण लाइ नए सदर खे केतिरा वॾा चैलेंजिस आहिनि, यकीनन इन हवाले सां बि डिस्कस कंदासीं। पर फ़िलवक़्तु नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदासीं त मौजूदा सूरतहाल में ॿिन्ही उम्मीदवारनि जी छा पोज़ीशन आहे। ॿिन्ही उम्मीदवारनि मुख़्तलिफ़ रियासतुनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तक़रीरूं कयूं ऐं उन्हनि तक़रीरुनि में संदसि छा चवणु हो ॼाणींदासीं हिन रिपोर्ट में। You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of her. What difference at this point does it make? अमेरिका में सदारती चूंड जी तारीख़ जीअं जीअं वेझी अचे पई तीअं तीअं ॿिन्ही उम्मीदवारनि जी चूंड मुहिम में तेज़ी नज़र अची रही आहे। ॿिन्ही उम्मीदवारनि जो समूरो ध्यानु फ्लोरिडा रियासत ते आहे, जिते चोटी जो मुक़ाबलो थींदे नज़र अची रहियो आहे। अमेरिका में सदारती चूंड में सिर्फ़ 2 ॾींहं बचिया आहिनि ऐं सदारती उम्मीदवारनि जी चूंड मुहिम आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। हेसि ताईं 3 करोड़ 30 लख अमरीकी अवाम वोटिंग वारे ॾींहं खां अॻु ॼण त पंहिंजे वोट जो इस्तेमालु करे चुको आहे। ॿई सदारती उम्मीदवार पंहिंजे हामी वोटर्स खे वोट ॾियण लाइ हाणे ज़ोर भरे रहिया आहिनि। ताज़ो सर्वे में चयो पियो वञे त हिलरी क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प खां 2 पॉइंट्स अॻिते थी वई आहे, छाकाणि हिलरी खे अमरीकी, लातीनियन, एशियन्स, अफ्रीकन ऐं औरतुनि, जॾहिं त ट्रम्प खे वरी अमरीका जे रिवायती गोरनि ऐं बहिराड़ी जे अमरीकन जी हिमायत हासिल आहे। हिलरी क्लिंटन खे लातीनी अमरीका, फ्लोरिडा, नेवाडा ऐं नॉर्थ कैरोलिना ऐं ॿियनि रियासतुनि मां वॾी अक्सरियत सां वोट मिलंदा। मिशिगन में हिलरी क्लिंटन अमरीकन जी हिमायत हासिल करे वरिती आहे। हू अमरीकी कारनि खे इहो यकीन ॾियारण में कामयाब थी वई आहे त साणनि नस्ली इम्तियाज़ी सलूक कयो पियो वञे। जेकॾहिं हू इक़्तिदार में आई त पोइ साणनि अहिड़े सलूक जो ख़ात्मो आणींदी।
ॿिए तरफ़ अमेरिका में जांच वारे इदारे FBI ऐं पुलिस खे इतला आहिनि त चूंडुनि खां हिकु ॾींहुं अॻु दहशतगर्दी थी सघे थी ऐं इहो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त चूंडुनि खां अॻु अलक़ाइदा पंहिंजूं कार्रवायूं करे न्यूयॉर्क, टेक्सास ऐं वर्जीनिया खे निशानो बणाए सघे थी। मौजूदा सूरतहाल में ॿिन्ही उम्मीदवारनि जो समूरो ध्यानु फ्लोरिडा रियासत ते आहे जिते चोटी जो मुक़ाबलो थी रहियो आहे ऐं इहा रियासत ॿिन्ही उम्मीदवारनि में कामयाबी लाइ अहम किरदारु अदा करे सघे थी। अमेरिका में 8 नवंबर ते थींदड़ सदारती चूंड लाइ मुहिम आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकी आहे ऐं हिन महिल ताईं 3 करोड़ 30 लख माण्हुनि वोटिंग खां अॻु पंहिंजो वोट कास्ट कयो। मौजूदा सूरतहाल में हिलरी ऐं ट्रंप विच में फ़र्क़ु बिल्कुलु घटि थी चुको आहे ऐं हाणे बराबरि मुक़ाबलो थींदे नज़र अचे पियो। तजिया निगारनि मूजिबि कोलोराडो, निवाडा ऐं वर्जीनिया में चूंड खां अॻु वोटिंग में डेमोक्रेट उम्मीदवार हिलरी जे हक़ में नतीजा अची रहिया आहिनि। अवामी जाइज़ रिपोर्ट्स मुताबिक़ डोनाल्ड ट्रंप नॉर्थ कैरोलिना जहिड़नि केतिरनि रियासतुनि में काफ़ी सुठी हिमायत हासिल करण में कामयाब थी रहियो आहे। मौजूदा सूरतहाल में ॿिन्ही उम्मीदवारनि में बराबरी जो मुक़ाबलो थींदे नज़र अचे पियो ऐं ख़ासि तौर ते डोनाल्ड ट्रंप जे तकरारी शख़्सियत खां पोइ हिलरी जी ईमेल जी ॿीहर जांच सबबि संदसि मक़बूलियत में कुझु हद ताईं घटिताई बि थी आहे जंहिंसां ट्रंप खे फ़ाइदो थी रहियो आहे। हिकु अवामी जाइज़ रिपोर्ट मुताबिक़ हिलरी खे 44.8% जबकि डोनाल्ड ट्रंप खे 46.6% मक़बूलियत मिली आहे। हिलरी जी चूंड मुहिम जे आख़िरी लम्हनि में ईमेल जे इंकशाफनि खां पोइ संदसि मक़बूलियत में घटिताई थी आहे। डोनाल्ड ट्रंप हिलरी जी ईमेल जी जांच खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त हिलरी कानूनी मसइले में एतिरी त फासी चुकी आहे जो चूंडुनि में अगरि कामयाब थिए थी तंहिंखां पोइ अमेरिका हिकु नए आइनी बहरान में फासी सघे थो। You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make? ऐं नाज़रीन हिते वक़्तु आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अमेरिकन इलेक्शन्स जे हवाले सां मजमूई तौर ते जेका सूरतहाल डेवलप थिए पई उन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया ऐं नाज़रीन प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं मजमूई तौर ते अमेरिकन इलेक्शन्स जा पूरी दुनिया ते कहिड़ा असर थींदा ऐं हिन वक़्तु जॾहिं दुनिया हिकिड़े मुश्किल क्राइसिस मां गुज़री रही आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते जंग, दहशतगर्दी, बुख बदहाली, मुआशी जेको ज़वाल आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अमेरिकन इलेक्शन्स इन सूरतहाल में केतिरी ज़रूरी ऐं कहिड़ी सूरतहाल में थी रही आहे उन जा मुख़्तलिफ़ पासा जाचण जी कोशिशि कंदासीं पर हिन मुख़्तसिर साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कयूं था अमेरिका में सदारती इलेक्शन्स जे हवाले सां जॾहिं हिन वक़्तु 10 करोड़ वोटर्स जेके रजिस्टर्ड वोटर्स आहिनि उहे पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु कंदा ऐं अर्ली वोटिंग में 3 करोड़ 30 लख माण्हुनि पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु करे छॾियो आहे। नाज़रीन मजमूई तौर ते सदारती इलेक्शन्स जे हवाले सां जीअं असां बुनियादी जेको अंसर आहे उन खां तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कईसीं त इलेक्टोरल कॉलेज उन खां पोइ जीअं प्राइमरीज़ थियूं उन खां पोइ हिन वक़्तु जॾहिं सदारती उम्मीदवार उन आख़िरी लम्हे में दाख़िल थी चुका आहिनि जॾहिं हाणे इहा शइ डिसाइड थियण वारी आहे त ईंदड़ सदर मुल्क जो केरु हूंदो। नाज़रीन यकीनन अमेरिका जी इंटरनल पॉलिसी से जॾहिं असां ॻाल्हि कईसीं त यकीनन अमेरिका हिन वक़्तु ख़ुदि मुआशी ऐं हिकिड़ो मुआशी ज़वाल खे जेको आहे मुंहुं ॾेई रहियो आहे। चाइना पारां जेको उन लोन वरितो अञा ताईं जेको आहे उन ॾेई सघियो आहे ऐं गॾोगॾु मुल्क में जेको तालीमी जेको निज़ाम आहे ख़ासि तौर ते कॉलेज जी तालीम आहे उन हवाले सां उतां जो शागिर्द काफ़ी ग़म ऐं गुस्से में असांखे नज़र अचे पियो। यकीनन इन सूरतहाल में अमेरिका जे सदारती उम्मीदवार खे इन समूरनि पॉलिसियुनि ते अवाम खे जीअं अवाम खां वोट वठे पियो ऐं उनखे उन ते पूरो लहणो पवंदो। इन सूरतहाल में ॿी ॻाल्हि इहा त नाज़रीन जॾहिं असां इहो ॾिठोसीं त हिन सदारती चूंडुनि में असांखे ट्रंप जहिड़ो उम्मीदवार बि नज़र आयो जेको अमेरिकन जी तारीख़ में अहिड़ो कॾहिं को उम्मीदवार असांखे नज़र न आयो आहे जेको इन हद ताईं जज़्बाती हुजे, इन हद ताईं तकरारी हुजे। यकीनन ट्रंप जहिड़ो उम्मीदवार जंहिं
कॾहिं इहो तस्वुर बि न कयो हुयो त हू कंहिं सदारती मुहिम में हिसो वठंदो ऐं यकीनन जॾहिं हू नॉमिनेट थियण लाइ आयो ऐं एज़ अ पार्टी कारकुन तौर थी जॾहिं हू साम्हूं आयो त यकीनन पूरी दुनिया जे हल्कनि इहो ई चयो त ट्रम्प जहिड़ो माण्हू कॾहिं बि सदारती उम्मीदवार नथो थी सघे पर असां ॾिठोसीं त हू पंहिंजी मुहिम जो ई कीअं कंदो आयो ऐं मजमूई तौर ते रिपब्लिकन्स जे अंदरि जेके ॾार हुनखे नज़र आया उन जे बावजूद बि जेके पार्टी कारकुन आहिनि उन्हनि जी हिमायत सां हू इन जॻह ते पहुतो ऐं यकीनन अॼु अमेरिका जी 50 रियासतुनि में जॾहिं हू हिकिड़े लीडिंग रोल ते बीठो आहे त यकीनन उनखे अवाम जी मोट बि आहे ऐं अॼु जॾहिं असां ॻाल्हि कयूं पिया त हिलरी ऐं डोनाल्ड ट्रम्प ॿिन्ही में बराबरी जो मुक़ाबिलो थियण वारो आहे यकीनन 50-50 पोज़ीशन आहे इहा हतमी शइ नथी थी सघिजे त डोनाल्ड खटींदो या हिलरी खटींदी पर बहरहाल नाज़रीन असां मजमूई तौर ते दुनिया ते पवंदड़ असरनि ते ॻाल्हि कयूं पिया त अमेरिका जे इलेक्शन्स खां पोइ मजमूई तौर ते सेंट्रल एशिया में जेका वॉर हलंदड़ आहे इराक आहे सीरिया जो इशू आहे ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु अफ़गानिस्तान में जॾहिं तालिबान जो ठाह थी चुको आहे अफ़गान हुकूमत सां इन सूरतहाल में ईंदड़ इलेक्शन्स खां पोइ हाणे जेको सदर जेको नॉमिनेट थींदो ऐं हू ईंदड़ 4 सालनि ताईं हू अमेरिकन फौज खे अफ़गानिस्तान मां कढण जी ॻाल्हि कंदो यकीनन मुल्क जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ मुल्कनि में अमेरिकन जी पॉलिसी असांखे हिन वक़्तु फेल नज़र अचे पई ऐं इनखे रिन्यू करण जे हवाले सां नओं सदर केतिरी महिनत कंदो केतिरो फॉरेन पॉलिसी ते फोकस कंदो ऐं अमेरिका जेको ॿियनि जी जंग में पंहिंजे पाण खे फासाए करे पंहिंजी इन्वेस्टमेंट करे थो पंहिंजी इक़्तिसादी कोशिशूं इक़्तिसादी जेके सहूलियतूं उहे उन्हनि खे मुहैया करे थो उन जे बावजूद अमेरिका खे उहा जेका सभु शयूं डिलीवर करण जे बावजूद बि भेट में उनखे जेको नतीजो उहो ज़ीरो मिलियो आहे यकीन अहिड़े सूरतहाल में शाम में जॾहिं रूस जी मुदाख़लत हुजे ऐं अमेरिका जी उते मुदाख़लो हुजे ऐं ॿी जॻह ते जॾहिं रूस सां उन जा लाॻापा इन हद ताईं ख़राब थींदा हुजनि ऐं यूरोपी यूनियन खां पोइ जॾहिं ब्रेक्ज़िट जो वारो मामिलो थियो इहो बि यकीनन मजमूई तौर ते ख़िते जा मुख़्तलिफ़ मुल्क जिते हिन वक़्तु असांखे हर जॻह ते इहा शइ नज़र अचे पई त अमेरिका जी जेका मोनोपोली आहे उहा हाणे असांखे ख़तम थींदे नज़र अचे पई मजमूई तौर ते नाज़रीन अमेरिकन इलेक्शन्स इंतिहाई अहमियत रखंदड़ आहिनि अमेरिका रुगो न सिर्फ़ु अमेरिका पर पूरी दुनिया लाइ इहे इलेक्शन्स यकीनन अहमियत हासिल करे चुकियूं आहिनि ऐं सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी देरि आहे उन खां पोइ सदारती उम्मीदवार जो जेको ऐलान थींदो उन खां पोइ यकीनन जेका हिकिड़ो तजसुस आहे उहो बि ख़तमु थींदो पर फ़िल वक़्तु इहो चवणु ॾुखियो आहे त हिन चूंड में कहिड़ो उम्मीदवार अॻभरो नज़र अचे पियो You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make? अमेरिका में 8 नवंबर ते थींदड़ सदारती चूंड लाइ मैदान हिन वक़्तु मतल आहे ऐं ॿई उम्मीदवार पुरउमीद आहिनि त 8 नवंबर ते अमेरिका जो अवाम खे मुल्क जो नओं सदर चूंडींदो पर उन जे बरअक्स ॿई उम्मीदवार हिक ॿिए ख़िलाफ़ जेका ॿोली इस्तेमाल करे रहिया आहिनि उहा अख़लाक खां किरियल आहे ॿिन्ही उम्मीदवारनि जी सदारती मुहिम हाणे आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकी आहे अमेरिका में हिकु आम राय इहा आहे त कुझु ॾींहं अॻु डोनाल्ड ट्रम्प जो इहो बयानु मंज़र आम ते आयो हो त जेकॾहिं हू चूंडूं हाराए थो त पोइ हू उन चूंड नतीजनि खे न मञींदो ऐं उनखे चैलेंज करण लाइ कानूनी रस्तो अख़्तियार कंदो या वरी चूंड नतीजनि ख़िलाफ़ तहरीक हलाईंदो जेका हिकु खूनी इनकलाब जी सूरत बि अख़्तियार करे सघे थी ॿियो इहो त वॉशिंगटन तरफ़ मार्च बि करे सघे थो हिलरी क्लिंटन ऐं डोनाल्ड ट्रम्प सदारती मुहिम जे आख़िरी मरहले में बि हिक ॿिए ते ज़ाती हमलनि जो सिलसिलो जारी रखियो आहे डोनाल्ड ट्रम्प हिलरी जी परॾेही पॉलिसियुनि ते सख़्त तनक़ीद कंदो आयो आहे डोनाल्ड जो चवणु आहे त इराक जे शहर मोसल में हलंदड़ जंग खां पोइ हक़ीक़ी फाते ईरान थींदो संदसि चवणो त मोसल वटन मौजूदु हो पर हिलरी जी पॉलिसियुनि सबबि अॼु मोसल असांजे हथनि मां निकिरी चुको आहे डोनाल्ड शिदत पसंद तंज़ीम दौलत इस्लामिया जी कामयाबियुनि ऐं वाद वेझ जो ज़िम्मेवार हिलरी खे करार ॾिनो गॾोगॾु डोनाल्ड ईरान सां अमेरिका जे जौहरी मुआदे ते पिणु तनक़ीद कंदो रहियो आहे ॿिए पासे हिलरी क्लिंटन जवाबी दलील ॾींदे चवंदी रही आहे त मुंहिंजे ख़्याल में दौलत इस्लामिया ॿीहर मुतहद नथी थी सघे डोनाल्ड जो चवणो त हू इहो नथो ॿुधाए सघे त हू 8 नवंबर ते थींदड़ सदारती चूंड नतीजनि खे तस्लीम कंदो या न जंहिंखां पोइ इहो तासुर साम्हूं आयो आहे त डोनाल्ड चूंड नतीजनि खे चैलेंज बि करे सघे थो
जंहिं ते हेलरी रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त इहो असांजी जमहूरियत बाबति किरियल ॿोली इस्तेमालु करे रहियो आहे जेका हुन लाइ हैरान कंदड़ ॻाल्हि आहे। जंहिं ते हेलरी ट्रंप ते तनक़ीद कंदे चयो त ट्रंप रूसी सदर खे अमरीकी फ़ौजी इंटेलिजेंस माहिरनि खां बि वधीक मोतबर सम्झे थो, जंहिं इल्ज़ाम खे ट्रंप फौरन रद्द कयो। गॾोगॾु अमरीकी हुकूमत जे हुन मौक़िफ़ खे पिणु मञण खां इनकार कयो त मॉस्को अमरीकी चूंडुनि ते असरअंदाज़ थियण जी कोशिश करे रहियो आहे। संदसि चवणो त चूंड में कंहिं बि ग़ैर मुल्की मुदाख़लत ते हू मज़म्मत करे थो। डोनाल्ड ट्रंप हेलरी क्लिंटन जे पनाहगीरनि बाबति मौक़िफ़ ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त हू खुलियल सरहदुनि जी पॉलिसी चाहे थी, जंहिंखे हेलरी रद्द कयो। ॿिन्ही उम्मीदवारनि खां टैक्स पॉलिसी बाबति बयानु ॾींदे डोनाल्ड जो चवणो त हू टैक्सिस में कटौती ऐं सिहत जी सहूलियतुनि खे ॿीहर क़ाइमु कंदो। Our jobs are fleeing the country. They're going to Mexico. They're going to many other countries. You look at what China is doing to our country in terms of making our product. They're devaluing their currency, and there's nobody in our government to fight them. And we have a very good fight, and we have a winning fight, because they're using our country as a piggy bank to rebuild China. And many other countries are doing the same thing. So we're losing our good jobs, so many of them. But we have to stop our jobs from being stolen from us. We have to stop our companies from leaving the United States and with it firing all of their people. All you have to do is take a look at Carrier Air Conditioning in Indianapolis. Under my plan, I'll be reducing taxes tremendously, from 35% to 15% for companies, small and big businesses. That's going to be a job creator like we haven't seen since Ronald Reagan. It's going to be a beautiful thing to watch. Companies will come, they will build, they will expand, new companies will start, and I look very, very much forward to doing it. हेलरी जो चवणु हो त हू सोशल सिक्योरिटी ट्रस्ट ते वधीक वसीला इस्तेमालु करणु चाहे थी, जेको अमीरनि ते टैक्स वधाइण ऐं ॿियनि ज़रियनि सां मुमकिन बणाए सघे थो। We also, though, need to have a tax system that rewards work and not just financial transactions. And the kind of plan that Donald has put forth would be trickle-down economics all over again. In fact, it would be the most extreme version, the biggest tax cuts for the top percent of the people in this country than we've ever had. I call it trumped up trickle-down. हेलरी परडी पॉलिसी ते मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त हू विच ओभर में वॾी तादाद में अमरीकी फ़ौजियुनि जी मौजूदगी जे ख़िलाफ़ आहे। हेलरी शाम खे नो फ्लाई ज़ोन करार ॾियण जी पिणु हिमायत कई। हेलरी हम जिन्स परस्तनि जे हक़नि खे बराबरि रखण जी ॻाल्हि पिणु कई, जॾहिं त ट्रंप गन लॉ खे महफ़ूज़ रखण जी ॻाल्हि कई। अमरीकी सदर बराक ओबामा हेलरी क्लिंटन जी चूंड मुहिम में संदसि ज़ाल सां गॾिजी शिरकत करे वोटर्स खे वधीक उत्साहे रहियो आहे। अमरीकी सदर बराक ओबामा जो इहो चवणु हो त ट्रंप माण्हुनि जे ज़हननि में चूंडुनि जी कानूनी हैसियत बाबति शक पैदा करे रहियो आहे, जेको जमहूरियत खे कमज़ोर करण बराबरि आहे। सदस्य चयो त ट्रंप अहिड़ा बयान ॾेई असांजे दुश्मननि लाइ कमु करे रहियो आहे। You're fired. She said he's a pussy. Bomb the shit out of him. What difference at this point does it make? ऐं नाज़रीन, इन ते प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। 2 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन थियणी आहे। इलेक्शन जे रिज़ल्ट खां पोइ जेका मजमूई तौर ते सूरतहाल बीहंदी, अमेरिका में कहिड़ियूं स्टेट्स कहिड़े उम्मीदवार जे नाले रहियूं, कहिड़ो उम्मीदवार केतिरा वोट खणी अॻिते नज़र आयो ऐं उन जे जेके अगेंस्ट में केतिरा वोट पिया, ऐं मजमूई तौर ते सदारती उम्मीदवार जे ऐलान खां पोइ मजमूई तौर ते उन जा दुनिया ते पवंदड़ असर ऐं मजमूई तौर ते अमेरिकन इलेक्शन्स खे रिविज़िट कंदासीं। कुझु ई ॾींहंनि खां पोइ संडे ते असांजो प्रोग्राम ॿीहर टेलीकास्ट थींदो ऐं संडे ते असां मजमूई तौर ते फोकस कंदासीं त 8 नवंबर जी जेका इलेक्शन आहे ऐं उहा कीअं रही मजमूई तौर ते। तेसीं ताईं नाज़रीन, पंहिंजी मेज़बान साइमा बाब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।